इंजील पढ़ियमि तो रीत पढ़ियमि तो ज़बूर जी हालत खां वाक़ुफ़ हींअर थो हले क़ुरान ते कम आहे उन जी आयत खां वाक़ुफ़ इन अल्लाह ला युग़यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़यिरु मा बिअनफुसिहिम बेशक मां अल्लाह नथो बदिलियां उन क़ौम जी हालत जेतर उहा क़ौम पंहिंजी हालत पाण नथी बदिले हुयो क़ौम परस्त मुहम्मद बि पहिरियों अरब त पोइ हिन दुनिया लाइ साॻियो बदल मुंहिंजो सैयद बि पहिरियों सिंध त पोइ हिन दुनिया लाइ हुनखे चई थो इस्लामी आहे हिनखे चई थो ही काफ़र मूं ॿुधंदे ई फतवा या धारा तुंहिंजो मज़हब रखियो ॿार ए जीअं मां तुंहिंजा पेर चुमां मूं पेर चुमण जी ॻाल्हि कई ए जीअं मां तुंहिंजा पेर चुमां मूं पेर चुमण जी ॻाल्हि कई ऐं नया कायल पूॼा जे हीअ पूॼा न आहे कंहिं माण्हूअ जी ही पूॼा आहे सिंध धरतीअ जी पेर चुमां या पूॼा कया आज़ादीअ खां उपरा तूं न असांजो भाउ तूं को पत्थर पंध में असीं उतर वाह असां तॾहिं आ जॾहिं सांगो लाइ सिर जो सरतियूं सुजे सुञ मतां का मूसी हले पाणी न आहे पंध घणो अॻियां राहो रुञ मतां मरी उञ ॾे पारा तो पुन